पाक ज़ात मथे जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पाक गुनहगारनि के खातीअ के दीन इस्लाम जहिड़ी अज़ीम नेमत सां मालामाल कयो। हाज़रीन जुमा, अल्लाह पाक जे पाक कलाम में जा सूरह आल इमरान जी हिकिड़ी आयत जो टुकड़ो मूं साम्हूं तिलावत कयो आहे। जंहिं आयत जे टुकड़े चंद अल्फाज़ में अल्लाह तबारक व तआला मज़हब इस्लाम जी क़बूलियत या मज़हब इस्लाम जी अहमियत के वाज़े फरमायो आहे। दुनिया जा सारा अदियान एक तरफ अल्लाह तबारक व तआला फरमाए जे इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह के नजदीक, अल्लाह के महबूब, अल्लाह के पसंदीदा जो मजहब है वो दीन इस्लाम है। इस्लाम अमन शांति जो मजहब है। इस्लाम जो मतलब जी थी तो सियाणे उठ के अरबी जबान में चमलुन मुस्लिमुन चयो वञे थो, जेको मुआर में नकील में हिकिड़े नंढे ॿार पुठियां हलियो वञे, जिते उहो विहारे उते वेही रहे, जिते उथियारे उते उथी वञे। सेम हिकिड़ो बहसियत मोमिन मुस्लमान अल्लाह तबारक व तआला अॻियां ईअं जो हुअणो खपे जीअं हिकिड़ो सियाणो उठ होए। दीन इस्लाम इब्तिदाए इंसान ता इख्तिताए इंसानियत, जिंदगी जे हर मूड मथे हर तरह जी मदद रहनुमाई फरमाई है। यानी इंसान के किते लावारिस इस्लाम बनाए छॾियो। हर ॾींहुं, हर लम्हो, हर रात, हर मुलाकात, तमाम साहतें में इंसान के इस्लाम अमन जो पैगाम ॾिनो है। दौर जाहिलियत जी जेकॾहिं पां तारीख़ जी वरक गर्दानी करियूं, जंहिं अहबाब जो मुतालो हूंदो, और पढ़िया हूंदा जे दौर जाहिलियत में इंसान केतिरो किरल हो। दीन इस्लाम आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत का अॻियां जेको इंसानियत जी हालत हुई बदतर न अबतर हुई। औरत के कोई मकाम न हो। अहिड़े तरीक़े से कंहिं अहिड़ी वस्तु के पाप ऐं गुनाह न सम्झो वेंदो हो जंहिंखे माशरो गलीज़ चीज़ तस्लीम करे। अहिड़ा अहिड़ा पंहिंजी जुर्म ऐं जराइम नज़र अचींदा तारीख़ इस्लाम अॻियां जे इंसान सुणी पढ़ी न दंग रही वञे। इस्लाम आयो हर इंसान के उनजी हैसियत के मुताबिक औहदो, रुतबो, मान, मर्तबो, इज्जत अता कई। लंबी नजर का न कंदे बिल इख्तिसार सिन्फ़ नाज़ुक जंहिंखे औरत चयो वञे थो, रुह ज़मीन मथे अर्धी उम्मत आहे। हाफ जेकॾहिं मर्द सारियूं त हाफ औरतूं आहिनि। मुसलमान उम्मत आहे, गैर मुस्लिम उम्मत आहे त हाफ निस्फ उम्मत जो औरत जी रही। इन औरत जो दौर जाहिलियत में जियो दुश्वार हो। इस्लाम जिए जे साथो साथ हक़ गिनी ॾिने, जीअण जो हक़ ॾिने। कुरो पोजीशन हुअणी खपे, उहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत पाक समझाई। सिर्फ इते बस न कयो, बल्कि मां जी सूरत में औरत के अर्श अज़ीम जे रब पिन जी जन्नत सिमटे कदम ॾेई ॾिनई। ये जो औरत हुई जे हकारत जी नज़र से ॾिसी वेंदी हुई, पर इस्लाम आयो
धीअ नियाणीअ बेटीअ जी सूरत में सुहिणी परवरिश इन ताल्लुक से अल्लाह के प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन्नत जो पड़ोस अता फरमाए। सिर्फ इतने बस ना, फर्मा बरदार तवाज़े वारी करे वारी के इस्लाम में इज्जत जो वकार देनो जे कयामत छोड़ी जन्नत से अठे दरवाजे में आवाज अचे तो मजा अचे नवा दाखिल थी। ये औरत के मकाम कह देनो इस्लाम जा ये जो औरत हुई जेको जन्म दिन दे सर्त छड़ियों हड़ती पई जिंदा जमीन में दरगोर कई वेंदी। ये इस्लाम अमन पसंद मजहब है। इस्लाम अमन पसंद मजहब है। कत्ल खूनरेज़ी गारतगिरी हदों पारा बंद बदल है। उन्हीं हदें पारे बंदे के उम्मत मोहम्मदिया जो व्यक्ति कलमे ला इलाहा इल्लल्लाह जो इकरारी इंसान कदाई पार न करे। अल्लाह तबारक व तआला क्या हद रखल है। जेकॾहिं को उन्हीं हदें की पामाली करे तो हदें पारे के तोड़े तो रोह जमीन मथे अर्श अजीम जे रब जो अजाब जो मुस्तहिक है ने आखिरत में उन जो खतरनाक अंजाम थिया है। जो कारण है जे इस्लाम इंसान के अमन ए शांति जो पैगाम दिनो है। इस्लाम इंसान के रहनुमाई रहबरी जो पैगाम दिनो है। इस्लाम इंसान के सुलह रहमी हमदर्दी जो पैगाम दिनो है। इन ही इस्लाम के मनीदर जेकॾहिं कंहिं बेज़बान मखलूक के पर तकलीफ़ दे दो ते उनजी सख्त गिरफ्ती थी तो इंसान ता अल्लाह तबारक व तआला जी नजर में काबतुल्लाह नु पण अजीज है। इंसान मुसलमान ना इंसान बी पगे मथे हलंदड़ चयो होए पागल होए हैं जाहिल होए आलम होए इंसान मुस्लिम होए गैर मुस्लिम होए अर्श अजीम जे रब वट उनजी जान काबतुल्लाह नु वधारे के आई। बहरकैफ तो इस्लाम जो करो इन ऊंच नीच खत्म कियो। दौर जाहिलियत में कबाइली जो को खाना जमकियूं हुयूं हिकिड़ा कबीला वॾा हुआ ॿिया नंढा हुआ नंढा कबीला पीसबा पिया हुआ। इस्लाम आयो खत्म कियो। बल्कि हज्जतुल विदा जे मौके मथे आखिरी हज मदीने जो वीर इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफा जी टीकरी मथे चढ़ी चयो ऐं इंसानो साहबा जो जमे गफीर हो ला इलाहा इल्लल्लाह जा मन इकरारी हुआ तारीख जी पा वर्क गर्दानी कयो त पा हैरत में अची वञो जे मदीने जे वीर वेंदे वेंदे वो अल्फाज पाने कने ताईं पुॼाए जो दुनिया में को तरह में मदद न पुॼाए सके। चाहे तो आए इंसानो सुनी ना आयो अज वटा न के अरबी के अजमी मते फौकियत है न अजमी के अरबी मते फौकियत है। क्या हो गुरो जे अरब जा जो को मानो हुआ बलीग मानो हुआ ये बड़े फकीर अजमन इंसान है के इंसान न समझंदा हुआ। हाँ मदीने जी मीर सफा जी टेकरी मथे चए ऐं इंसानो या अय्युहन नास ऐं इंसानो सुनो अज वटा न अरबी के अजमी मते फौकियत है न अजमी के अरबी मते फौकियत है। न कारो गोरे नो खासो है न गोरो कारे नो खासो है। इस्लाम की नजर में तमाम बराबर है इल्ला बे तकवा मगर जो को तकवा वारो हुंदो अल्लाह के वधारे अजीज। एतरे ला हुज्जाज इकराम में उमरे वारा विया हुंदा खुसूसन हज जे अयामे में जै टाइम मथे जै सआत मथे जै वक्त मथे जै जगह मथे अल्लाह जे रसूल ने ऐलान कयो हुज्जाज इकराम ॾिठो हुंदो हिकिड़ो ज लिबास हिकिड़ो ज कलमो एहराम में सफेद कफन में लिप्टल इंसान ज़बान मते लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक लगो पे
इनमें फारसी बोलने वालों है, अंग्रेजी बोलने वाला मौजूद है, हिंदी जो माहिर पण है, चीन जो इंसान है, इंडोनेशिया जो है, दुनिया जे हर खिते हर गोशे जा अफराद इकट्ठा थिया आहिनि, पर दीन इस्लाम सारी बोलीअ खे खत्म करे, सारे लिबास खे खत्म करे, सारे ऊंच नीच खे खत्म करे। अमीरी गरीबी जी कोई खबर नहीं जी, मंगी आयो है, उधार गिनी आयो है, कर्जा खणी आयो है, हिकिड़े ज लिबास में, हिकिड़ी ज बोली, हिकिड़ी ज लोली, हिकिड़ी ज पुकार, हिकिड़ी जगह। ये इस्लाम पैगाम दे दो जे जीअं ऐं सफा मरवा जी चोटी मथे आयो, जीअं विच में अहम लिबास में दौड़ो था, जीअं काबतुल्ला के ऐं इन इहराम में चक्कर लगायो था, जीअं आमे इते कीअं बगावत न आई, जीअं पूरी दुनिया में इंसान के पैगाम ॾियो जे असां में कीअं। जी हाँ, ये अल्लाह तबारक व तआला पांखे वॾो मौजू ॾेखारे, हिकिड़ी जगह, हिकिड़ो लिबास, हिकिड़ो कलमो, कई ममालिक जा अफराद इकट्ठा ऐं हिकिड़ी बोली, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। इस्लाम अमन पसंद है, सिर्फ एतिरो न बल्कि इस्लाम तां हिकिड़े ॿिए खे बहैसियत मुलाक़ात मुस्कुराइण खे सदको करार ॾिनो आहे, खिली मिलण खे सदको करार ॾिनो आहे, बल्कि मिले जाने मज़हब इस्लाम वो अल्फाज सिखाया जे पिण जे भाउ खे ईंदे वेंदे हलंदे फिरंदे दुआऊं ॾींदो आहे, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान खे मिलियो आहे ऐं दुआ घुरे थो जे तो मथे सलामती होए, तो मथे अमन होए, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, ऐं अल्लाह जी रहमत हुजे व बरकातहू, साथ बरकतों पढ़ो सॼी भाई। इस्लाम अमन ऐं शांति जो पैगाम थे थो, हलंदे फिरंदे, उथियंदे वेहंदे, मुलाक़ात में, ऐं साम्हूं बंदो वो कर्जो नथो रखे, चए थो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू, तो मथे पर जे तो मूंखे सलाम कये, जे तो मूला करे दुआ घुरे कि अल्लाह तोखे सलामती, अमन ऐं बरकत ऐं रहमत वसा। सलाम जो मतलब है, इस्लाम जो मतलब जी है जे अमन ऐं शांति वारो। असां ना हत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जरा आग में विधो हुयो, अर्श अज़ीम जे रब पहुचे या नारू कूनी बरदम व सलामुन अला इब्राहिम, या अल्लाह त आग के ऑर्डर ॾिने या नारू कूनी बरदम, ऐं आग तू थधी थी वई, काफ़ी हो आग थधी थी वई, पर केतिरो थधो थियणो आहे त अल्लाह सलामुन जो लफ़्ज़ वधायो अथई, या नारू कूनी बरदम व सलामुन अला इब्राहिम, या अमन वारी शांति वारी, एतिरी थधी है न जे इब्राहिम खे सीब है। तो सलाम है इस्लाम, कि अल्लाह तबारक व तआला रूह ज़मीन जी इंसानियत के अमन जो पैगाम दे ने, इन्ही अमन जो, इन्ही जिंदगी जी रूटीन जो नालो दीन इस्लाम है, जे इंसान हलंदे फिरंदे उथियंदे वेहंदे ॿिए खे इन ॻाल्हि जो पैगाम ॾींदो रहे जे अमन वारो इंसान आहियां, ऐं अमन वारे मज़हब जो मञण वारो आहियां, ऐं अमन वारे रसूल जो मञण वारो आहियां, ऐं अमन पसंद रब जो पतो आहियां। त अल्लाह तबारक व तआला जीअं इस्लाम के अमन शांति वारो, मुसलमान के बोल चाल में जेको अल्फाज सिखाया, अल्लाह जे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर छह तालीम ॾिनी। हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइए था कि अल्लाह के प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में जा जब हिजरत करे मदीने अचे था त मदीने जो जम गफीर माण्हुनि जो इकट्ठो थी वियो, मर न्यारे लाइ करे, कई ॾींहं जो इंतज़ार हो जे मक्के में को रसूल आयो आहे, मक्के में को पैगंबर आयो आहे। मदीने वारा इंतजार कंदा पिया, वो इंतजार जूं घड़ियूं ख़त्म थियूं। अब्दुल्लाह इब्न सलाम यहूदीअ जो वॾो आलम हो, यहूदीअ जो
तालीम याफ्ता वड़ो आलम हो। वो फरमाए तो जरा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में जरा कदम रखो तो मिली का पहले जो को अल्फाज सुहावा हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम रजी अल्लाह ताला अन्हु जो को बाद में तुरंत इस्लाम कबूल मिली का पहले जो को अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़बान पर अल्फाज सुहावा फरमायो या अय्युहन नास अफशु सलाम ऐ इंसानो ऐ सलाम को बतायो सलाम के फैलायो इन सलाम के जरिए से हमदर्दी खैर खाई अमन शांति वधे थी मोहब्बत प्यार वधे तो उल्फत जा पौधा पोख्या वने था या अय्युहन नास अफशु सलाम व अतिमु ताम ए मानो के खादो खारा जो को खादे खाराना ने मुस्तहिक है जो को आजे रिज्क में ने जो हक है व अतिमु ताम खादो खारा है व असिलुल हराम ए पिण में सुलह रहमी कयो वेड़ी झगड़े के खत्म कयो सुलह से रहो आखिर में अल्लाह के रसूल फरमाया वसल्लु बिल्लैलि वन्नासु बिन्नियाम ऐ नमाज तैर पढ़ो जे सजी दुनिया सुती सजी दुनिया निंद्र जे आगोश में हो वसल्लु बिल्लैलि वन्नासु बिन्नियाम नमाज तैर पढ़ो यानी तहज्जुद जी नमाज वो आंखें इन जो बदलो कर मिलंदो तदखुलु बिजन्नतिन सलाम अल्लाह आंखें सलामती के साथ जन्नत में दाखिल करे इस्लाम बहैसियत मुसलमान बहैसियत मोमिन पांखे अमन जो पैगाम ॾिनो आहे पांखे घुर्जे त पां जीअं दीन इस्लाम पांखे सेखारियो आहे जीअं दीन इस्लाम पंहिंजी रहनुमाई कई आहे इन रहनुमाई जे तहत पिण जे रंजिशें पिण जी बग़ावतें पिण जे बुग़्ज़ें खे साइड में रखी अमन शांति से जो अमन कितनी बड़ी वस्तु है अमन कुरे के चो वने तो अमन जो दुनिया में कितरो हिस्सो है इन्हीं मथे पा अगले खुतबे में ॻाल्हि कंदासीं अर्श अज़ीम जे रब दुआ होया रब्बुल आलमीन पांखे हिक ॿिए जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अर्श अज़ीम मुजब पां मथे अमन शांति वारा ॾींहं उगाए अल्लाह तबारक व तआला जिकी बीमार है मिली के शिफा कामिल आजिला नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला जिकी अहले तौहीद दुनिया में रुखसत थी अल्लाह मिली की मग़फ़िरत फरमाए अल्लाह उन्हीं के करवट करवट आराम नसीब फरमाए रब्बुल आलमीन जिकी बीमार है मिली के शिफा कामिल आजिला नसीब